गंबड में मसण मोहल्ला जे रिहाइशी हुजण बिरादरी जे घरनि ते नारेजा बिरादरी जे माण्हुनि जी चढ़ाई। हिकु नौजवान लठियूं लॻण सबबि ज़ख़्मी। जवाबदार उस्ताद अयाज़ नारेजो जो प्राइवेट स्कूल मसण मोहल्ला में आहे, जिते हिकु नारी राजभर बिरादरी जे इन स्कूल में टीचर आहे। राजभर ऐं हुजण बिरादरी जा घर गॾियल आहिनि। अयाज़ नारेजो उन राजभर टीचर जे घर वियो ऐं कुझु देरि बाद वापसि हलियो वियो। उन खां पोइ उजण बिरादरी जे नौजवान राजभर खां पुछा कई त अयाज़ नारेजो तव्हांजे घर कीअं आयो। हुन पुछण ते अयाज़ नारेजो क्रिमिनल माण्हू साण करे नौजवान फज़ल मोहम्मद उजण ते हमिलो करे ॾिनो ऐं ॾाढी मुबारक पटी जेका शरई गुनाह आहे। जंहिं बाद उजण बिरादरी गंबड थाणे ते अहिड़ो इतला ॾिनो, पर आख़िरी इतलान ताईं का बि कार्रवाई अमल में न आई, जंहिं करे उजण बिरादरी जा माण्हू सरापा एहतिजाज मीडिया सेंटर पहुची विया। दाहियो त पुलिस कार्रवाई करण खां केॿाए थी, जहिड़ो त जवाबदार ASI मंसूर नारेजो जो भाणेजो आहे, उन करे कार्रवाई खां आजियो आहे। SSP खैरपुर नोटिस वठी इंसाफ़ फराहम करे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।